ॿारव अॼु जेको आहे मां तव्हांखे तॾहिं घुरायो आहे अॼु मां तव्हां सॼनि ॿारनि खे खिलाईंदुसि छो जो अॼुकल्ह खिलाइण वारा घटि रोअण वारा घणा आहिनि अबा सही चवां थो न हाणे तव्हांखे मां खिलाइण लाइ हिकिड़ो तव्हांखे किसो थो ॿुधायां तव्हां खिलंदव किसो इहो आहे हिकिड़े हमरा जी थिए पई शादी जीअं थिए पई अची हमरा उहो निकाह में वेठो त मौलवी निकाह पढ़ाए उन हमरा खे चयईं अबा निकाह में इहा ज़ाल तोखे क़बूल आहे त हमरा हेॾो चयो बीहो मां जेको आहे घणो अबे खां पुछी अचां हेॾो चयो हू वियो घरु वरी अबे खां पुछण वियो हाणे शादी तूं करे थो तूं वरी अबे खां पुछण वञे थो कबूल खिलियो हेॾी न आहे खिलण जी ॻाल्हि यार खिलण जी ॻाल्हि आहे न आयो आहे सफ़ा न आयो आहे हलो हिकिड़ो किसो मां तव्हांखे ॿियो थो ॿुधायां पर जेकॾहिं तव्हांखे खिल अचे त पोइ ज़ोर ज़ोर सां खिलजो ठीकु आहे हाणे न हिकिड़ी माई हुई वई साईं शहर वई सोनारे ॾे सोनारे खे चयईं मूंखे सोन जी मुंडी ठाहे ॾे सोनारे हुनखे सोने जी मुंडी ठाहे ॾिनी 50,000 रुपया ख़र्चायसि माई साईं घर मोटी आई हाणे ॻोठ में कीअं ख़बर पए सॼे ॻोठ खे त भा फलाणी माई वटि जेकी आहे सोन जी मुंडी आहे हाणे माई चए मुंहिंजे सोन जी मुंडी जी मशहूरी थिए न त फलाणी माई वटि सोन जी मुंडी आहे पोइ साईं हुन माई सोचियो त हाणे मां पंहिंजे सोन जी मुंडी जी मशहूरी कीअं कयां सोचे राति जो उनखे हिकिड़ी सोच आई माई खे उन माई चरी छा कयो ठोके साईं पंहिंजे घर खे ॾिनई बाहि जो ॾिनई हुनजो घरु वियो सड़ी घर में जेको सामान उहो बि वियो सड़ी अचे साईं सॼो ॻोठु गॾु थियो हुन माई खां पुछो अॼु तुंहिंजे घर खे कीअं बाहि लॻी त उहा माई हिक खे चए पई अधी सोने जी मुंडी बचाई अधी सोने जी मुंडी बचाई अधा सोने जी मुंडी पंहिंजो घर सॼो ठाहे छॾियईं सोने जी मुंडी मशहूरी कयईं सॼे ॻोठ खे ख़बर पइजी वई त सोने जी मुंडी आहे फिलहाल भाई बराबरि ताली वॼाए संगत उमेदु कयां थो असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो अगरि वीडियो पसंदि आयो आहे त असांजे वीडियो खे लाइक कयो चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी वारे बटण खे ज़रूरु दॿायो जीअं असांजा नवां वीडियो अव्हां ताईं पहुचनि ऐं पंहिंजी राय जी जेको आहे असांखे राय ज़रूरु ॾींदा कयो तेसिताईं पंहिंजे भाउ सजाद हकिड़ो खे ॾियो इजाज़त पंहिंजो ख़्यालु रखो ख़ुदा हाफ़िज़